नाज़रीन, चांहि जो शौक़ु सिंध में केतिरनि ई ॾहाकनि खां हलंदो पियो अचे, पर सख़्तु तरीन महांगाई माण्हुनि जे इन शौक़ खे बि सख़्तु मुतासिर कयो आहे। महांगाई बावजूदि सकरन ॿाहिरां हाईवे ते वाक़िए होटल ते शाम जो चांहि जी शौक़ीननि जा ॻाहट नज़र अचनि था। तफ़सील गुलाम क़दर चांडिया जी हिन रिपोर्ट में। हूअं त नवाब शाह रोड तोड़े बाईपास ते वाक़िए होटलुनि ते सॼो ॾींहुं चांहि बिना ब्रेक हलंदी रहंदी आहे, पर शाम थींदे ई कुशादनि होटल जे हवादार अंगण ते चांहि जा शौक़ीन अचे गॾिबा आहिनि। तइलीम खाते जो मुलाज़िम अर्ज़ मोहम्मद चांडियो सकण में चांहि जे वॾे शौक़ीन तौरु मशहूरु हो, पर महांगाई संदसि शौक़ बि अधो अधु घटाए छॾियो आहे। चांहि तमामु सुठी आहे। सम्झो अॻे त 15 कोप पीअंदा हुआसीं, पर हाणे थोरी महांगाई जे दौर जे करे मेरे न 7 कोप पी वेंदा आहियूं। ही हमरा रोज़ शाम जो ॻोठां सकण रुगो चांहि पीअण ईंदो आहे। संदसि ख़्यालु आहे त चांहि दिमाग़ जी खुश्की ख़तमु करे ताज़ो तवानो कयो छॾे थी। ॿिया ॻोठ वेंदा आहियूं, हिते ईंदा आहियूं शाम जो हिते चांहि पी हलिया वेंदा आहियूं। बसि हिकिड़ी चांहि दिमाग़ खुश्क कंदी आहे, मथे में सूर का ॻाल्हि थींदी आहे। चांहि को हाणे चांहि में को फ़ाइदो कोन्हे न। जीअं शौक़ जो को मुल्ह नाहे, तीअं चांहि जी तलब जो बि उमिरि ते दारोमदार नाहे। सकण में चांहि जा शौक़ीन जेतिरा नौजवान आहिनि, ओतिरा ई वॾी उमिरि वारा बि। चाचे अलरखे जो शुमार बि चांहि जे टॉप 10 शौक़ीननि में थिए थो। हिते बाबा चांहि पीअण जो खोसे जो चांहि ज़ोर आहे। हा, उन पीअण जो चांहि जा आहियूं मवाली फ्री शाम जो थधिकार आहे। हिते ईंदा आहियूं, फतेह खान आहे दोस्त, उनजो चांहि पीअण आहियूं। असां वटि को बि मिलावट कोन्हे को। चांहि असांजो शहर वारनि खां पुछी सघो था, सभु शहर जा माण्हू वेठा अथव। होटलुनि ते चांहि पीअण वांदिकाई जी उहा विंदुर आहे जंहिं ते पैसा बि घणा ख़र्च थियनि था ऐं वक़्तु बि। पर अॼुकल्ह महांगाई वधण सां एतिरो ज़रूरु थियो आहे जो होटलुनि ते माज़ीअ वारी रश घटिजी वई आहे। जेकॾहिं महांगाई जी रफ़्तार ईअं ई जारी रही त होटलुनि जो कारोबार सुस्त थी वेंदो। कैमरामैन मोर चांडियो सां गॾु गुलाम क़दर चांडियो, आवाज़ टीवी न्यूज़, सकरन।